ही वठो तव्हांजी चांहि। थैंक यू। तव्हांजी इहा राति जी चांहि पीअण वारी आदत मूंखे सफ़ा कोन थी वणे। तोखे इन करे कोन थी वणे इहा आदत जो तोखे ही चांहि ठाहिणी थी पवे अकेले खे, ईअं न। असल में तूं थोड़ी हाणे सुस्त ऐं काहिल थी वई आहीं। छा छा छा? अम्मा बाबा सही पियो चवे, मां बाबा जे फेवर में ॻाल्हाईंदसि। तूं वाकई हाणे सुस्त थी वई आहीं। तूं चुप कर पीउ जी चमची। छो चमची आ? सही त चवे थी। तूं रुगो सुस्त न पर तुंहिंजी हाणे एक्सपायरी डेट बि गुज़री वई अथई। ठहियो मां सम्झां थी तव्हां ॿिन्ही पीउ धीअ जी शरारत। तव्हां चओ था त हिन खे ईअं तंग करे कमरे भेड़ो कयूंसि। हरू भरू तूं ये पंहिंजा लाजिक न ठाह। ख़ैर इहो ॿुधा त भला ये असां वारो सॉफ्टवेयर इंजीनियर पुट किथे आहे? मोटियो या न मोटियो? मूंखे त कुझु ॿुधाए वेंदो ई कोन्हे। सभु कुझु तव्हांखे ई त ॿुधाईंदो आहे, तॾहिं त हिन महिल ताईं आयो ई कोन्हे। बाबा अदा दोस्तनि ॾांहुं वियो आहे के प्रोजेक्ट जे हवाले सां मीटिंग अथसि। पर बाबा कहिड़े प्रोजेक्ट ते कमु थो करे, कहिड़नि दोस्तनि सां वियल आहे? तव्हां हुनखे फोन कयो, कॉल कयोसि, पुछोसि किथे आई, जल्दी अचे। दोस्तनि सां वियल आहे, अची वेंदो, छो था काल मिलायोसि? हा अची वेंदो। अचे त मूंखे यासिर सां ॻाल्हाइणु घुरिजे। संदसि प्लान छा आहिनि, छा करणु थो चाहे, छो त हाणे त हुन डिग्री बि वठी छॾी आहे। बाबा अदा जॉब करणु थो घुरे। हू चवे थो त कंहिं फॉर्म में अप्लाई करे ऐं सॉफ्टवेयर डेवलप करे। पर पुट ही जेको मुंहिंजो पंहिंजो बिज़नेस हले थो रियल एस्टेट जो, ऐं असांजा पंहिंजा फार्म हाउस हलनि था, इन्हनि खे केरु संभालींदो? बाबा मूंखे नथो लॻे अदा इन सभिनी बिज़नेसनि खे संभालींदो। हू टेक्निकल माइंड रखंदो आहे, हू पंहिंजे ई फील्ड में वेंदो। हुनखे करणु ॾियो जेको हू करणु चाहे थो। हरू भरू हुनजे मथां पंहिंजी मर्ज़ी न मढ़ियो। मां कॾहिं तो पंहिंजी मर्ज़ी मणियासि? हा बसि हुन जेकी ख्वाहिश ज़ाहिर कई त मां सॉफ्टवेयर इंजीनियर थियणु चाहियां थो, मां हुनखे पंहिंजी पसंदि जी यूनिवर्सिटी में दाख़िला वठी ॾिनी। अञा छा कयां? बाबा अदा अचे पोइ ॻाल्हायो। तव्हां हरू भरू परेशान न थियो। मां मैसेज करे छॾियो आहे, हू ॾिसंदो त कॉल करे वठंदो। ओके बाबा, मां परेशान न। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।